आसिन अवां ताईं ख़बर पहुचाईंदासीं शिकारपुर मां बालड़ो जिथे खुलियल गटर में किरी ॿुड़ी फौत थी वियो आहे। शिकारपुर में खुलियल गटर में बालड़ो किरी ॿुड़ी फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कयो था महबूब बलूच टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। महबूब, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, ये शिकारपुर में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे जिते शिकारपुर म्यूनिसिपल अमले जी नाअहलीअ सबब न्यू फौजदारी थाणे जी हद भिटाई कॉलोनीअ में खुलियल गटर में 7 वरहनि जो जेको आहे मासूम नींगर मोहम्मद आदिल वलद मोहम्मद फारूक जेको आहे लाशारी किरी ॿुॾी फौत थी वियो आहे। फौती नींगर खे इलाइक़े जे माण्हुनि गटर मां कढी सिविल अस्पताल शिकारपुर पहुचायो जिते खाते पारां मासूम ॿारड़े जे फौत थियण जी तस्दीक कई वई। मासूम को आहे लाश ज़रूरी कार्रवाई बाद हवाले कयो ऐं लाश घर पहुचण ते नींगर जी माउ खे बेहोशीअ जा दौरा पइजी विया। मासूम नींगर जे वारसनि में एहतजाज कंदे दायो आहे काफ़ी खां जेको आहे गटरनि जा चोरी थी विया हुआ ऐं बार बार वक़्तन फ़वक़्तन म्यूनिसिपल अमले खे शिकायतूं कयूं पर हिन वक़्त ताईं को बि जेको आहे तदारक न थियो ऐं अॼु ही वाक़ियो पेश आयो आहे। ॿिए पासे CMO म्यूनिसिपल कमेटीअ सां जॾहिं राब्तो थियो त हुन ॿुधायो त मूंखे जेको आहे चार्ज वरिते कुझु ॾींहं थिया आहिनि ऐं गटरनि जा ढक चोरी थियण जी शिकायत मौसूल थी आहे ऐं तमामु जल्द जेको आहे चोरी थियल जेके बि ढक आहिनि उहे ॿीहर लॻाया वेंदा। जी महबूब बलोच, तव्हांजी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।